साईं जिन नौकरन की दिल ॾिसी ख़ुशि थींदी आहे त पोइ हिन ॻोठ में मदीने वाले साईं जा नौकर आहिनि आशिक़ आहिनि दीवाना आहिनि परवाना अल्हम्दुलिल्लाह के वडेरे जा नौकर न आहियूं के सरदार रईस जा नौकर न आहियूं के अमीर जा नौकर न आहियूं मदीने जे अमीर जा नौकर आहियूं जॾहिं मदीने वारे साईं जा नौकर आहियूं त पोइ ॿिए तरफ़ ते झुकण जी ज़रूरत ई कोन्हे का ख़ुदा जो कसम मदीने जो अमीर उहो शहंशाह ख़ाली झोलियूं भरींदो वेंदो तूं वठंदो वेंदो बड़ा अल्हम्दुलिल्लाह असां हुन सरकार जा नौकर आहियूं कंहिंजे दर ते वञण जी ज़रूरत ई कोन्हे का सरकार जे दर ते पहुचंदा आहियूं ख़ुदा जो कसम कंहिंजे लाइ रैलियूं न कढंदा आहियूं साईं क़िबला साईं सैफाला साईं आवाज़ तवसुल सां साईं इमदाद शाह बादशाह आवाज़ तवसुल सां माण्हू थिए थो सैयद सबूरा वेठा आहिनि असांजी महफ़िल में साईं ज़ाकिर शाह बादशाह वेठो आहे सैयद वॾा वेठा आहिनि इन्हनि जे तवसुल सां मां इन्हनि जे ॻाल्हि कयां थो के अमीर जी रैली न कढंदा आहियूं के मिनिस्टर जी रैली न कढंदा आहियूं के वॾेरे जी रैली न कढंदा आहियूं त मदीने वारे वोट जी रैली पोइ माण्हू छो चढ़ंदा माण्हू छो था चढ़नि त यार रैली छो था कढो अरे बाबा कंहिंजे पीर जी रैली न आहे मदीने वारे वोट अहिड़ियूं रैलियूं कढंदासीं ख़ुदा जो कसम माण्हू सॼो महीनो जेकॾहिं को ॿियो कमु करे फकिरी पवंदो आहे जेकॾहिं ॿियो को सिस्टम करे फकिरी पवंदो आहे पाकिस्तान होशिया स्टोर वारा ही नंढड़ा जेके असांजा साथी चवंदा आहिनि कि हिकिड़ो महीनो न सॼी ज़िंदगी मदीने वारे पोइ अरबाब मशहूरी जे ॻोठ वारो चाचे अरबाब मशहूरी जे ॻोठ वारो तव्हां बि असां सां गॾु आहियो या गॾु न आहियो इन जे करे भाउ रखियल जो घणो टाइम मिलंदो असांखे मां जो जेको टाइम तोखे मिलंदो उहो ॿिए खे न मिलंदो छो जो आशिक़नि जे लाइ असांजो सिर्फ़ कुर्बान आहे ऐं इंशाअल्लाह जिथे मोहब्बत मिलंदी आहे उते असांजी दिलि ख़ुशि थींदी आहे जिथे मोहब्बत मिलंदी आहे उते असांजी भाउ कोन दिलि ख़ुशि थींदी आहे के मुनाफ़िक़ जे दर ते न वेंदासीं कंहिं मफ़ाद परस्तां जे दर ते न वेंदासीं कंहिं ज़ाती मक़सद वारे जे दर ते न वेंदासीं हली ईंदासीं चाचे अरबाब मशहूरी जे मिस्कीन माण्हुनि जे दर ते यार मां पुछां थो असांजे महबूब जे मीलाद हिन में तव्हां वटि को पेचारे में चढ़ी आयो को कार में चढ़ी आयो क़िबला को लैंड क्रूज़र में या हवाई जहाज में आयो आहे चढ़ी इहे पहिरें पंधु घुमण वारा आहियूं पोइ इहो पहिरें पंधु घुमण वारनि खे मुबारक आहे जो हिते बि महबूब जा ग़ुलाम आहियो कबर में भी मदीने वाले साईं जा ग़ुलाम हो जिंदगी थोड़ी आहे क़िबला 5 ॾींहं इंशाअल्लाह पोइ जेकॾहिं हलिया ईंदा न ख़बर ई कोन पवंदी त केरु हुयो केरु न हुयो पर जेके तव्हां गीत ॻायो था न महबूब जा इहे ज़रूर यादि हूंदा त हे महबूब जे ग़ुलामनि जा गीत इहे हिते जेके ॻाईंदा हुआ कहिड़ा ॻाईंदा हुआ पोइ ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो ऊचो इश्क जी तक़ाज़ा इहा आहे जेके हिते बि रैलियूं कढूं था न क़यामत में अल्लाह से फरमाईंदो छा था घुरो मदीने वारो साईं साम्हूं हूंदो अल्लाह से पुछंदो छा था घुरो अल्लाह से जन्नत न खपे अल्लाह से जन्नत जी ज़रूरत न आहे अल्लाह से ताज महलन जी ज़रूरत न आहे वॾनि मकाननि जी ज़रूरत न आहे असांखे कोठी बकुलनि जी ज़रूरत न आहे गाॾियुनि जी ज़रूरत न आहे असांखे सहूलियतुनि ऐं सुखनि जी ज़रूरत न आहे अल्लाह से फरमाईंदो त जन्नत में छो आया हो अल्लाह से इन जे करे आया आहियूं त अॻे मदीने वारा साईं हुजनि पोइ असां नौकर हुजूं सभई चऊं सरकार साम्हूं हुजनि असांजी रैली हले जन्नत में पोइ दिलि ठोरंदी न साईं इंशाअल्लाह मां इहो दिलि सां चवां थो हदीस मुबारक पीर जो मफ़हूम आहे त जेकी दुनिया में जेको माण्हू जंहिं शइ सां मोहबत रखंदो आहे आख़िरत में उहो उन सां गॾु हूंदो पोइ कंहिंजी मेलनि सां मोहबत आहे कंहिंजी बलाखरनि सां मोहबत आहे कंहिंजी रेस सां मोहबत आहे कंहिंजी मोटरसाइकिल सां मोहबत आहे कंहिंजी कार सां मोहबत आहे कंहिंजी पेचारे सां मोहबत आहे कंहिंजी कंहिं महफ़िल सां मोहबत आहे
कंहिंजी क्रिकेट सां मोहबत आहे, कंहिंजी वॉलीबॉल सां मोहबत आहे, कंहिंजी अबे अम्मा सां मोहबत आहे, कंहिंजी कंहिं औलाद सां मोहबत आहे, पर असां सभिनी जी मदीने वारे साईं असांजी मदीने वारे साईं सां मोहबत आहे। इंशाअल्लाह हिते बि सरकार जा नारा आहिनि, पर क़यामत जहिड़े बि सरकार सां गॾु उथी करे चवंदासीं कोड़ी गलती असांखे गलती कहिड़ी आहे? पैसे ख़र्च थियण जी गलती आहे। पैसो कमायूं था उहो वरी हेॾे कीअं खपायूं? होॾे खपाए थो, हेॾे खपाए त होॾे न खपाए केवला साईं, होॾे न खपाए, होॾे सम्झी विया हूंदो। फुज़ूल कमनि में हिकिड़ा माण्हू जुआ में खपाईंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू काथे क्रिकेट में वेही जुआ खेॾंदा आहिनि, के फुज़ूल ख़र्च खपाईंदा आहिनि, काथे के यारनि दोस्तनि वटि खपाईंदा आहिनि, मेलनि मलाखनि में खपाईंदा आहिनि, के फुज़ूल ख़र्चनि में खपाईंदा आहिनि। उहे कंहिं कम जा न आहिनि, पर जेके महबूब मुस्तफ़ा जी ख़ुशीअ में खपाए विया आहिनि उहे हिते बि कम जा आहिनि, आख़िरत में कम जा आहिनि। ईअं न आहे त तव्हां लख ख़र्च कयो, महबूब मुस्तफ़ा जे दर ते वेही करे हिते सरकार जे मीलाद में वेही करे सिर्फ़ महबूब जा गीत ॻाराए करे ख़ुदा जो कसम पाणीअ जो जग प्यारे सर त महबूब जो मीलाद क़बूल थी वेंदो। ज़रूरत न आहे त तूं ताम कर, तूं देगियूं लाए, तूं ख़र्च हेॾा कर, न सरकार खे मोहबत जी ज़रूरत आहे। ये आशिक़ दीवाना महबूब सां मोहबत रखंदा आहिनि न, इंशाअल्लाह बस इहा मोहबत काफ़ी आहे। सरकार जे अॻे इहा असांजी मोहबत काफ़ी आहे, ॿी कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। बस प्यार मदीने वारे साईं सां आहे, ॿिए कंहिंसां बि इश्क़ न आहे। इहो इंशाअल्लाह असांजो हिते बि बेड़ा पार कंदो, आख़िरत में बि बेड़ा पार कंदो। मदीने वारे साईं जा नौकर असांजी तॾहिं हिते ईंदा आहियूं दिलि ख़ुशि थींदी आहे। छो महबूब जा दीवाना वेठा आहिनि, महबूब जा परवाना वेठा आहिनि। पोइ जिते दिलि ख़ुशि थींदी आहे न उते दिलि मूं दुआ बि ज़रूरु निकिरंदी आहे, दिलि मूं दुआ बि ज़रूरु निकिरंदी आहे। ऐं जेॾी महिल दुआ इहा क़बूल थींदी आहे त मदीने वारे साईं जी शाम तव्हांजे मथां रहमत वांगुरु टहंदी आहे। अल्लाह से तव्हां सभिनी जा बेड़ा पार करे ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन महफ़िल जे सदके अल्लाह से तव्हां सभिनी जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। ऐं भाउ ख़ुसूसन भाउ रखियल जो नंढड़ो 3 सालनि बंदि नथो करे आहे बि मिलादी ॾिनो बि मदीने वारे साईं आहे, हाणे उनखे पंधु कराइण वारो बि मदीने वारो साईं आहे। इंशाअल्लाह पंधु कंदो, इहे पंधु करे मीलाद ॾींदो, रैलीअ में झूमी झूमी चवंदो मदीने वारे साईं हो बच्चा भी उनखां पिनी वठंदा आहियूं ऐं महबूब मुस्तफ़ा को शफ़ा भी पिनंदा आहियूं। ऐं इंशाअल्लाह इहो पंधु करे ईंदो, असां ॾिसंदासीं न महबूब जो मीलाद पंधु करे महबूब सुभान अल्लाह। भाऊ जी बात भी थी वई, चए तो बिरयानी जो बंदे क्यों ॾिनसि इंशाअल्लाह जॾहिं पंधु करे हिते महफ़िल में ईंदो, पंधु करे ईंदो त बंदे क्यों ॾिनसि। पर मां चवां थो इहे ॿई देगियूं शैले में वठंदासीं, इंशाअल्लाह वठंदासीं महबूब मुस्तफ़ा जे। ऐं दिलि जो खुलियल आहे रखियल, चवंदो आहे इहो शेलो मां ईअं ॾेई छॾियो महबूब मुस्तफ़ा जी ग़ुलामीअ में, पर अधु जो हिकिड़ी जंग तव्हांखे ऐं टे जंग मां खाईंदुसि। ये थींदो पर इंशाअल्लाह ये चारई इंशाअल्लाह असांजो सॼो छेलो वठंदासीं महबूब मुस्तफ़ा जी ग़ुलामी में। ऐं सभु झूमी महबूब जे मीलाद में शरीक थींदासीं। अर्ज़ु इहो आहे 25